यार सिंधी हाणे त असांजी क़ौम आख़िरी ॾाके ते अची बीठी आहे। अञा बि शऊर जो नालो ई ॾिसण में कोन थो अचे। इन जो नतीजो छा निकिरंदो? इन खां बदतर नतीजा अञा कहिड़ा निकिरंदा हुआ। पंहिंजी धरती ते धारियनि खे ज़िंदगी जो हिसाब ॾियणो थो पवे, कॾहिं इज़त जे रूप में त कॾहिं मौत जे रूप में। असां एतिरो त विञायो आहे जो हाणे गैरत उभारण में बि ख़ौफ़ महसूस थींदो आहे। हा अदा, असां सां धारियनि हमेशह ज़ुल्म कयो आहे। अदा, इन जो सबबु बि असीं पाण आहियूं, छो त कमज़ोर तरीन शइ जे साम्हूं कमज़ोर शइ बि ताक़तवर हूंदी आहे। क़दीम दौर खां वठी हेसि ताईं असांजे मथां जेकी बि हमला कया विया, उन जो सबबु धारियनि जी बहादुरी न बल्कि असांजी बुज़दिली आहे। पंहिंजनि खे लताड़े अॻियां वधण जे जुनून असांखे पंहिंजी क़ौम खां भागी करे छॾियो आहे। अहसास मारे हवस उभारे ज़िंदगी में उहो नक्श चिटियो आहे, जंहिंजी हर लकीर ते ज़िल्लत ऐं ख्वारी जो मुक़दर लिखियो आहे। अदा भला हिन वक़्तु जेका असांजे माण्हुनि में ख़ुदगर्ज़ी आहे, इहा अॻु में बि हुई या रुॻो असांजे दौर जी इजाद आहे? अदा, ॾिठो वञे त असांजे अबनि ॾाॾनि जे दौर में सचाई, ईमानदारी, ख़ुलूसियत ऐं अहसास हुजण सां गॾोगॾु ही फितरत बि आम हुई। जिते हिक ॿिए जो अहसास हो, उते हिक ॿिए तां हसद बि हुई। असांजी क़ौम जो सभ खां वॾो अलमियो इहो रहियो आहे त हिते ग़रीब जी इज़त खां वधीक अमीर जी ॾिनल ज़िलत रही आहे। ग़रीब जी पचार लाइ माण्हू नाहे, अमीर जे सफ़र सां कतारूं आहिनि। असां ग़रीब खे वधीक ज़लील करण लाइ हर उहा कोशिश कयूं था जेका असांजे वस में हूंदी आहे। इहा आदत असां में तव्हांखे हर दौर में मिलंदी। जे एहसासनि जी ॻाल्हि कयो था त जज़्बात मुर्दा मिलंदा। पंहिंजे हिकु दोस्त जो वाक़ियो ॿुधायां थो, जंहिंजो तालुक़ु ज़िले खैरपुर सां आहे। ही तक़रीबन 1990-91 जी ॻाल्हि आहे, जॾहिं हू अञा नंढो ॿारु हो। पर अॼु बि उन दोस्त जे दिलि में पंजनि जो ॾिनल ॾुख ताज़ो आहे। उन दोस्त जो नालो वठणु मुनासिबु नथो लॻे, मतां हू दिलि में करे, पर मूंखे यकीन आहे त वीडियो ॾिसी हू सम्झी वेंदो त आउं कंहिंजी ॻाल्हि करे रहियो आहियां। उन दौर में उन्हनि जो गुज़ारो सिर्फ़ु कुझु ॿकरियुनि ते हूंदो हो। जॾहिं दोस्त जे ग़रीब वालिद संदसि वॾे पुट जी शादी कराइण पे चाही, त ॻोठ वारनि बजाए उन ग़रीब जी मदद करण जे दिलि में इहा नियत कई त हिन ग़रीब खे अञा वधीक ज़लील करणो आहे। बदनियती ऐं अहसासनि जा जनाज़ा कढी सॼो ॻोठ मिली करे दावत जे बहाने उन ग़रीब जूं ॿकरियूं ज़िबा कराए कचे गोश्त खे सॼे ॻोठ में विरहाए पंहिंजी नियत खे ज़ाहिर कयो ऐं दावत ते आयल महिमाननि खे तवील इंतज़ार खां पोइ बुखियो मोटायो वियो। मञूं था त असां वटि ग़रीब जी का इज़त नाहे, पर अहिड़ी बेइज़ती बि बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदी आहे। जॾहिं पंहिंजनि जी नवाज़िश अहिड़ी हुजे ऐं तॾहिं ते आयल महिमान बि इज़त जा ताना ॾियनि, त ज़मीर ख़ुदि पंहिंजनि खां बाग़ी थी वेंदो आहे। अहिड़ी कंडीशन में इंसान पंहिंजा अहसास मारे इनफरादी सोच ते माइल थी वेंदो आहे। दिलि में उहा नफ़रत पैदा थींदी आहे जंहिंजो सफ़र ज़िंदगी भर हलंदो आहे। असांजा अमल ई असांजा वेरी आहिनि, रस्ता पाण ठाहियूं था, सफ़र धारिया कनि था। हा यार, वाक़ई कुझु अमल असांजा सही न आहिनि, पर हाणे असांखे सम्झणु घुरिजे। बिल्कुलु अदा, दुनिया जी हर क़ौम में हर तबिके जो माण्हू रहे थो, पर क़ौमनि जो अहसास, जज़्बो ऐं इतिहाद उन्हनि खे तरक़ी जी मंज़िल ॾिए थो। रवायती तौर ते असां उहा अक़लमंद क़ौम आहियूं जेका ख़ुदि पंहिंजे बुनियाद जी वेरी आहे। हसद, साड़, हिक ॿिए खे पोइते धिकण जी चाह असांजी क़ौम खे एतिरो त कमज़ोर करे छॾियो आहे जो असांजे ई शहरनि में असांजे माण्हुनि खे लाशनि जा तोहफ़ा मिलनि था। असांजी ख़ुदगर्ज़ी असां लाइ अज़ाब आंदो आहे। पंहिंजनि सां नफ़रत ई धारियनि खे रस्तो ॾिनो आहे। ज़ुल्म सितम जी त पूरी दास्तान आहे, पर असांजी क़ौम अॼु बि इन खां अनजान आहे। यादि रखो त पंहिंजनि खे लताड़े धारियुनि जो मुक़ाबिलो नथा करे सघो। पंहिंजी सोच खे तब्दील करण जी ज़रूरत आहे। पंहिंजे अहसासनि ऐं जज़्बातनि खे ज़िंदा कयो, पंहिंजी सोच ऐं अमल खे क़ौम ते आणियो। ज़ातनि ते इतिहाद ठाहे क़ौम खे तबाह करण खां सवाइ ॿियो कुझु बि नथा करे सघो। पंहिंजी ज़ात खे न, पर पंहिंजी क़ौम खे तरजीह ॾियो। कबीलनि में विरहाइजण जो नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। काल इरशाद रांझाणी मां सबक़ न मिलियो, अॼु वरी जावेद भट्टी कुर्बान थियो। आख़िर केसि ताईं असीं बर्दाश्त कंदासीं? कॾहिं सुजाग थींदासीं? पंहिंजे हथनि सां पंहिंजी जन्नत जहिड़ी धरती खे दोज़ख खां बि बदतर बणाए छॾियो आहे। धरती धणी हिकु वेले लाइ तरसनि था, बेहसी ऐं मज़लूमियत जो इज़हार कनि था। अहिड़ा मंज़र ॾिसी बि असांजा ज़मीर न उथिया, पोइ त धारियनि जो ज़ुल्म बि जाइज़ आहे। हा दा, बसि छा कयूं, असांजी जहालत जे करे सभु लोड़ियूं पिया। ही जहालत न, पर गुलामी आहे। सही ऐं ग़लति जी हर कंहिंखे ख़बर आहे। पोइ बि रस्ते ते न आहियूं त इन जो मतिलबु गुलाम आहियूं। पुराणे ज़माने में इंसान पंहिंजे देवताउनि खे ख़ुशि करण जे लाइ पंहिंजनि जी बलि चाढ़ींदा हुआ। उहे दौर विया, ज़माना विया, पर अफ़सोस उहे इंसान अॼु बि असांजे रूप में ज़िंदा आहिनि। असां पंहिंजे आकाहुनि खे ख़ुशि करण जे लाइ हर ग़लति अमल खे ख़ुशी सां सर अंजाम ॾियूं था। वक़्तु असांखे वक़्तु ॾिनो असांजी ख़ुशनसीबी आहे। इन जो फ़ाइदो वठी ज़िंदगी खे मक़सद ते आणियो। प्यार, मोहबत ऐं भाईचारे खे उभारे हिकु नज़रिए हेठि अची क़ौम खे ॿीहर ज़िंदा कयो। हलंदड़ नसल खे रस्तो ॾियो, ईंदड़ नसल खे पैगाम ॾियो। जहालत जी अक्सरियत आहे त छा थी पियो? पंहिंजे शऊर सां उन्हनि खे दिमाग़ ॾेई रोशनी जो सफ़र करायो। मायूसी ऐं अहसास कमतरी खे ख़तमु कयो। पंहिंजे हक़नि जी शनाख्त कयो। माइकल एंजलो जो चवणु हो त कुदरत जो हिकु ज़ुल्म ही बि आहे त हर आला शाहकार खे पत्थर में क़ैद करे छॾियो आहे। कई साल अॻु सुकरात बि इहा साॻी ॻाल्हि कई हुई।
अॼु असांखे उन्हनि अज़ीम माण्हुनि जे इशारनि खे सम्झणो आहे, पंहिंजे पत्थर जहिड़े बेजान जिस्म में क़ैद उन शाहकार खे ज़ाहिर करणो आहे जेको मुस्तक़बिल जी वाट ॾसे ऐं मंज़र खे वाज़े करे। यादि रखो त कंहिं बि शइ जी मालिकी लाइ मालिकी जो अंदाज़ लाज़मी हूंदो आहे। पंहिंजी गैरत खे जॻाए धारियुनि खे अहसासु ॾियारियो त सिंध असांजी धरती आहे जंहिंजे हर हिसे ते सिर्फ़ु असांजो हक़ आहे। ज़ुल्म ते ख़ामोशी बुज़दिली जो सबूत हूंदो आहे, छो त धरती जो हर ॾुख असांजे ज़िम्मे हूंदो आहे।